अस्सलाम वालेकुम। मैं मनसिटी मिट्टू अरवा बाला। मौजू किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पान नंबर 74। किताब अख्तास मोतबर हज़रत सादिक अलैहिस्सलाम जिन खां रिवायत आहे त हिकु ॾींहुं हज़रत मुहम्मद रसूल ख़ुदा हिकु घोड़ो हिकु अराबीअ खां ख़रीद कयो। फरमायो इहो घोड़ो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पसंदि आयो हुयो, लेकिन इहो मुनाफ़िक़ सहाबा जे हिकु गिरोह खे आद सलाम जिन सां हसद थियो। हीउ घोड़ो एतिरी क़ीमत में ख़रीद कयो त उहो अराबीअ खे चयाईं अगरि घोड़ो बाज़ार में खपाई आहे त उन खां बि वधीक घणी क़ीमत मिलई आहे। लिहाज़ा अराबीअ जे दिलि में लालच पैदा थी ऐं चयो वञा थो उनखे चवां थो त घोड़ो मूंखे वापसि करियो। त मुनाफ़िक़ चयो न ईअं कोन कंदुसि छो त इहो मर्द सालियो आहे। जॾहिं इहो घोड़े जी रक़म क़ीमत खणी तोखे ॾे तूं उनखे चओ त एतिरी क़ीमत में मूं तोखां तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे घोड़ो कोन ॾिनो हुओ, ऐं जॾहिं तूं उनखे अहिड़ी तरह चवंदे त तोखे घोड़ो वापसि करे छॾींदो। जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़ीमत खणी ॾिनी, अराबीअ उन मुनाफ़िक़ जे बहकावे में अची वियो ऐं इनकार कयो ऐं चयो मूं एतिरे मुल्ह में खपायो कोन्हे। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो उन ख़ुदा जी कसम जंहिं मूंखे हक़ सां मबूस फरमायो आहे तूं एतिरी मुल्ह में खपायो आहे। इहा ई गुफ़्तगू थी रही हुई त हज़रत ख़ज़ीम रज़ी अल्लाह ताला अन्हु बिन साबित अची वियो। अराबीअ खां इहा सॼी माजरा ॿुधी ऐं उन दवा जे हक़ीक़त ते मुतल थी चयो ऐं अराबी आउं गवाही थो ॾियां त तो घोड़ो एतिरी में खपायो हुयो जेतिरे क़द्र हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे। अराबीअ चयो त जंहिं वक़्तु आउं घोड़ो खपाए रहियो हुउसि त केरु बि मौजूदु कोन हो। तो कहिड़ी तरह गवाही थो ॾी त जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हा ऐं ख़ज़ीम रज़ी अल्लाह ताला अन्हो तूं कीअं थो गवाही ॾीं। ख़ज़ीम रज़िया चयो मुंहिंजो माउ पीउ तव्हां ते फ़िदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हा ए ख़ज़ीम तूं कीअं थो गवाही ॾीं। ख़ज़ीम रज़िया चयो मुंहिंजो माउ पीउ तव्हां ते फ़िदा, तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा जे तरफ़ खां ख़बर ॾींदा आहियो, आसमाननि जूं ख़बरूं बयानु करियो था, असां सभिनी जी तस्दीक करियो था त पोइ वरी हिकु घोड़े जे क़ीमत जे बारे में तस्दीक न करियूं। उन वक़्तु जनाब रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम ख़ुदा सां फरमायो त ख़ज़ीम जी गवाही ॿिनि शख़्सनि जे बराबरि सम्झो। उन सबब खां ज़ू शहादत उनजो लक़ब थियो। शेख तूसी हज़रत सादिक अलैहिस्सलाम जिन खां रिवायत आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत में कुझु माण्हू आया ऐं उन्हनि चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे लाइ पंहिंजे परवरदिगार खां बिश्त जा ज़ामिन थियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त सजदे खे टूल ॾियण सां गॾु मुंहिंजी मदद करियो। त उन्हनि चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ई थींदो। त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बिश्त जी ज़मानत फरमाई। इमाम रज़ा अलैहिस्सलाम मोतबर रिवायत कई आहे त जनाब रसूल ख़ुदा अमीरुल मोमिनीन जिन खे फरमायो बिश्त तव्हांजे सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़ारसी, अबू ज़र रज़ी अल्लाह ताला अन्हु ग़फ़ारी, अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु अम्मार बिन यासिर, मिक़दार रज़ी अल्लाह ताला बिन असूद कंधे जी मुश्ताक आहे।